घोटकी के कच्चे में दहशत की अलामत बणियल 45 ॾोहार हथियार फिटा करे पाण के पुलिस हवाले करे छॾियो आहे। सुंदराणी गैंग के ॾोहारनि जाम सुंदराणी, घंवर सुंदराणी, सत्तार ॾिनो सुंदराणी, रफ़ीक सुंदराणी बेन पुलिस वट पेश थी गिरफ्तारी ॾिनी। गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि क्लाशनकोफ, रॉकेट लॉन्चर, बंदूक ऐं G3 समेत समूरा हथियार भी पुलिस वट जमा कराए छॾिया। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि मथां अगवा, क़त्ल, फुर ऐं धाड़नि समेत संगीन नोयत केस दाखिल थियल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस वट पेश थींदड़ ॾोहारनि कानून लागू कंदड़ इदारे जी मार्फत गिरफ्तारी ॾिनी आहे। अहम ख़बर ही नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया घोटकी खां। घोटकी जे कचे में दहशत जी अलामत बणियल 45 ॾोहारनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। सुंदराणी गैंग जे ॾोहारनि जाम सुंदराणी, घंवर सुंदराणी, सत्तार ॾिनो सुंदराणी, रफ़ीक सुंदराणी बेन पुलिस वट पेश थी गिरफ्तारी ॾिनी। गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि क्लाशनकोफ, रॉकेट लॉन्चर, बंदूक ऐं G3 समेत समूरा हथियार भी पुलिस वट जमा कराए छॾिया। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि मथां अगवा, क़त्ल, फुर ऐं धाड़नि समेत संगीन नोयत जा केस दाखिल थियल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस वट पेश थींदड़ ॾोहारनि कानून लागू कंदड़ इदारे जी मार्फत गिरफ्तारी ॾिनी आहे। घोटकी जे कचे में दहशत जी अलामत बणियल 45 ॾोहारनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। सुंदराणी गैंग जे ॾोहारनि जाम सुंदराणी, घंवर सुंदराणी, सत्तार ॾिनो सुंदराणी, रफ़ीक सुंदराणी बेन पुलिस वट पेश थी गिरफ्तारी ॾिनी। गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि क्लाशनकोफ, रॉकेट लॉन्चर, बंदूक ऐं G3 समेत समूरा हथियार भी पुलिस वट जमा कराए छॾिया। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि मथां अगवा, क़त्ल, फुर ऐं धाड़नि समेत संगीन नोयत जा केस दाखिल थियल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस वट पेश थींदड़ ॾोहारनि कानून लागू कंदड़ इदारे जी मार्फत गिरफ्तारी ॾिनी आहे। घोटकी के कचे में दहशत की अलामत बणियल 45 ॾोहारनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। सुंदराणी गैंग के ॾोहारनि जाम सुंदराणी, घंवर सुंदराणी, सत्तार ॾिनो सुंदराणी, रफ़ीक सुंदराणी ऐं बेन पुलिस वट पेश थी गिरफ्तारी ॾिनी आहे। गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि क्लाशनकोफ, रॉकेट लॉन्चर, बंदूक G3 समेत समूरा हथियार भी पुलिस वट जमा कराए छॾिया। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तारी ॾींदड़ ॾोहारनि मथां अगवा, क़त्ल, फुर ऐं धाड़नि समेत संगीन नोयत जा केस दाखिल थियल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस वट पेश थींदड़ ॾोहारनि कानून लागू कंदड़ इदारे जी मार्फत गिरफ्तारी ॾिनी आहे।